वज़ीर आज़म इमरान खान नौजवाननि बाबति हुकूमती पॉलिसी खे वधीक बहितर बनाइण जो फ़ैसिलो कयो आहे। उन सिलसिले में हिन कामयाब जवान प्रोग्राम जे लाइ 13 रुकनी स्टीयरिंग कमेटी क़ाइमु करे छॾी आहे। वज़ीर आज़म इमरान खान कामयाब जवान प्रोग्राम जे लाइ 13 रुकनी स्टीयरिंग कमेटी क़ाइमु कई आहे, जंहिंजो सरबराह इमरान खान पाण हूंदो। कमेटी में उस्मान डार, नाणे वारो सलाहकार, वापार बाबति सलाहकार, विफ़ाक़ी वज़ीर मनसूबाबंदी, विफ़ाक़ी वज़ीर तालीम ऐं IT बोर्ड जा सरबराह भी शामिल आहिनि। वज़ीर आज़म कमेटी खे स्ट्रेटजी प्लानिंग ऐं प्रोग्राम जी मॉनिटरिंग जो इख्तियार ॾेई छॾियो आहे। नाणे वारे सलाहकार डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ शेख चयो आहे त वापारियुनि सां गॾु ॻाल्हियुनि में मौशियत खे दस्तावेज़ी शक्ल ॾियण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। क़ौमी सुञाणप कार्ड डॉक्यूमेंटरियुनि जो हिसो हूंदो। हफ़ीज़ शेख चयो त असांखे टैक्स जी शरह खे वधाइणो आहे। असांखे बिज़नेस कम्यूनिटी ऐं आम माण्हुनि खे उहा ॻाल्हि सम्झाइणी पवंदी त हुकूमत वटि एतिरा पैसा न आहिनि जो हू सरकारी इदारनि में समूरनि माण्हुनि खे नौकरियूं ॾेई सघे, पर मुल्क में रोज़गार जा मौक़ा वधाइण जे लाइ हुकूमत खे फ़ैसिला करणा पवंदा। उन सिलसिले में सस्ते घरनि जे लाइ 300 अरब रुपयनि जो पैकेज ॾिनो आहे। नाणे वारे सलाहकार चयो आहे त असां ॿियनि जॻहियुनि तां कट लॻाए उहे पैसा कढींदासीं। असांजी कोशिशि आहे त कंहिं शइ जी क़ीमत न वधायूं। पोयनि 4 महीननि खां तेल जूं क़ीमतूं न आहिनि वधायूं। पोयनि हुकूमतनि जे सुठनि प्रोग्राम खे ॿीणो कयो। का बि हुकूमत सभु कुझु ख़राबु नाहे कंदी। वज़ीर आज़म जे सिलसिला बाबति ख़ासि सलाहकार डॉक्टर फरदोस आशिक़ अवान चयो आहे त CPEC अज़ीम मनसूबो आहे ऐं उन सां खिते में ख़ुशहाली जा नवां रस्ता निकिरंदा। अमरीकी ख़दशनि सां इतफ़ाक़ नथा करियूं। 2 ॾींहं अॻु अमरीकी परॾेही वज़ीर जे नाइब माउन एलिस वेल्स CPEC जे हवाले सां बयानु ॾींदे चयो त चीन मुख़्तलिफ़ मुल्कनि खे अहिड़ा मुआहिदा करण ते मजबूर करे रहियो आहे जेके उन्हनि जे मुफ़ादनि वटां बि न आहिनि। पाकिस्तान खे चीन खां CPEC यानी चीन पाक इक़्तिसादी रायदारी जी शफ़ाफ़ियत सूदो ॿियनि मामलनि ते सख़्त क़िस्म जा सवाल करणु घुरिजनि। JUI अॻवान मौलाना फज़ल रहमान हुकूमत जे ख़िलाफ़ ॻाल्हियुनि जे लाइ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराइण जो फ़ैसिलो कयो आहे, जंहिं जे लाइ हिन एहसन इक़बाल बिलावल भुट्टो सां बि फ़ोन ते राब्तो कयो आहे। JUI इस्लाम फ़े तरफ़ां जारी कयल बयान में ॿुधायो वियो आहे त मौलाना फज़ल रहमान अपोज़िशन अॻवाननि बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं एहसन इक़बाल खे टेलीफोन करे 26 नवंबर ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराइण जो फ़ैसिलो कयो आहे। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में हुकूमत ख़िलाफ़ तहरीक बाबति ॻाल्हियूं थींदियूं। नॉर्वे में क़ुरान जी बेहुरमती खे बहादुरी ऐं जुरत सां रोकींदड़ नौजवान जो तालुक़ शाम सां आहे। मॉनिटरिंग डेस्क मूजिबि 23 साला नौजवान समाजी राब्तनि जी वेबसाइट फेसबुक ऐं इंस्टाग्राम ते काफ़ी सरगर्म आहे ऐं उन जो फॉलोवर जो अंग भी हज़ारनि में आहे। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं नॉर्वे जे शहर क्रिस्टेनसेंड में इस्लाम मुखालिफ़ तंज़ीम सियान जे सरबराह लारिस तोरिसन रैली जे दौरान पाक किताब जी बेहुरमती कंदे उनखे बाहि ॾियण जी कोशिशि कई। मौक़े ते मौजूद नौजवान उमेर इलियास लारिस तोरिसन खे रोकण जे लाइ उन ते हमिलो कयो। खैबर पख्तूनख्वा जे सिलसिला वारे वज़ीर शौकत यूसुफ़ज़ई अवाम खे महांगनि टमाटनि जी जॻह ते ॾही इस्तेमालु करण जो मशवरो ॾेई छॾियो आहे। सिलसिला वारे सूबाई वज़ीर जो चवणु आहे त मां काफ़ी वक़्त खां ॾही इस्तेमालु करे रहियो आहियां। मूंखे टमाटनि जी क़ीमतनि जे बारे में का बि ख़बर न आहे। हिन चयो त अवाम टमाटनि मां जान छॾाए उन जूं क़ीमतूं बि मामूल ते अची वेंदियूं। हिन चयो त मालाकंड जा टमाटा मार्केट अचण खां पोइ क़ीमतूं किरी पवंदियूं। हवाई फ़ौज जी पहिरीं औरत पायलट मरियम मुख़्तार जी 3वीं वरसी सॼे मुल्क में मल्हाई वई। पहिरीं औरत पायलट शहीद मरियम मुख़्तार 24 नवंबर 2015 ते हवाई फ़ौज जे F-7 तरबती जहाज़ में मामूल जे उड़ान दौरान मियांवाली जे वेझो फ़नी ख़राबी सबबि जहाज़ तबाह थियण जे नतीजे में आबादी खे बचाईंदे शहीद थी वई। मरियम मुख़्तार 2014 में पाकिस्तानी एयरफोर्स ऐं ग्रेजुएट जे तौर ते शमूलियत अख्तियार कई। उन जो तालुक़ PFG-132 जे D पायलट कोर्स सां बि हो, जंहिंमें 6 औरतुनि भी शिरकत कई हुई। सिंध असेंबली जे मेंबर ऐं GD अॻवान अली गौर खान महर चयो आहे त PP वारा करप्शन करण लाइ रोज़ नवां तरीक़ा ॻोल्हनि पिया। हाणे कुतनि खे खसी करण जी आर में बि करोड़नि रुपयनि जा खाई वेंदा। हिननि चयो त PP जे मौजूदा कुझु माण्हुनि सां सुठा लॻा आहिनि जेके सियासत खां हटी करे ज़ाती बुनियादनि ते आहिनि, पर मुंहिंजे फ़रियालदार सां का बि मुलाक़ात न आहे थी। जॾहिं त मुख़्तलिफ़ दोस्तनि जी मार्फत उन्हनि राब्ता कया, पर आऊं GDA सां आहियां ऐं GDA जो ई रहंदुसि। मुलाक़ात जा अफ़वाह पखेड़े को
ख़ासि तासुर पैदा करण जी कोशिश कई पई वञे। हिन चयो त वज़ीर आज़म GD अॻवान खे ख़दशा ख़तमु करण जी ख़ातिरी कराई आहे। उन लाइ कमेटी बि जोड़ी आहे। बाक़ी PP वारनि मां कहिड़ी चङाई जी उमेद आहे जो PP खे बहितर सम्झे। इन्हनि चयो त गुज़िरियल 12 सालनि दौरान PP हुकूमत खे जेको सिंध सां हशर कयो आहे उहो कंहिं खां लिकियल त न आहे। सरगोदा में शादी खां हिकु ॾींहुं अॻु छोकिरी खे फायरिंग करे क़तल कयो वियो। छोकिरी वालदेन सां गॾु शॉपिंग जे लाइ बाज़ार आई हुई त जवाबदार फायरिंग करे छोकिरी खे क़तल करे छॾियो। पुलिस मूजिबि मंगवाल जे रवासी 18 साला सहरिश वारसन सां गॾु बाज़ार मां शॉपिंग में मसरूफ़ हुई त जवाबदार मुबशर साथी सां गॾु फायरिंग कई, जंहिंजे सबबु सहरिश तॾहिं ते ई फौत थी वई। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार मुबशर सहरिश सां शादी जो ख़्वाहिशमंद हो। कंहिं ॿिए जॻह शादी तय थियण ते हुनखे गोलियुनि जो खाज बणायो। बलोचिस्तान जे ओस्ता मोहम्मद वारे इलाइक़े में हथियारबंदनि घर ते हमिलो करे 2 सगन भाइरनि खे क़तल करे छॾियो। फायरिंग में मासूम निगरी भी ज़ख़्मी थी पई। ओस्ता मोहम्मद जे ॻोठ काज़ी अब्दुल समद में जोया बिरादरी जे 2 धुरियुनि में पुराणे तकरार तां हिकु धुर जे हथियारबंदनि घर ते हमिलो कयो, जंहिं दौरान अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। हमले में 2 सगा भाइर चाकर जोयो ऐं बिजार जोयो मौक़े ते क़तल थी विया, जॾहिं त 7 सालनि जी मासूम निगरी साइमा बीबी ज़ख़्मी थी पई। राणीपुर भरिसां आयल टैंकर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार फौत थी वियो। क़ौमी शाहरा ते पेट्रोल पंप वटि तेज़ रफ़्तार टैंकर मोटरसाइकिल खे टक्कर हयो, जंहिंजे नतीजे में शहबाज कॉलोनी वासी जान मोहम्मद प्यार थॾे ते फौत थी वियो। राणीपुर अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद फौती जो लाश वारसन हवाले कयो वियो, जॾहिं त पुलिस आयल टैंकर तहवील में वठी छॾियो आहे। पंहिंजो इश्क ऐं सिंध जी इबादत अजरक टोपी पाया महफ़िल हुजे या मेरा ऐलान पंहिंजो आहे। हिकु सिंध हिकु सक़ाफ़त, 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 हिकु सिंध हिकु सक़ाफ़त। हिकु सिंध हिकु सक़ाफ़त।